ओ मुझा दोस्त मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात के शरीफ खां मदीने हिजरत कई आ। 3 रातियूं गार में रहियो आ। 3 रातन रहण खां पोइ सिद्दीक अकबर गड्डा गार मां निकिता हन मदीने वञनि पिया। रस्ते में नबी करीम जी ज़ात बाबरकात के तंबू नज़र आयो आ। अबू बकर सिद्दीक खे चवनि था सिद्दीक न तंबूअ में वञ, इते तंबूअ जा मालिक वेठा हूंदा, इन्हनि खे चओ असां मुसाफ़िर आहियूं, खीर ॾियो, लस्सी ॾियो, ॾोकड़ वठो, असां खे सफ़र में खीर लस्सी कम ॾींदो। अबू बकर हली वियो आ। माई कुरारी वेठी आ। ओ कुरारी माई वारो कर, खीर थी तॾे जे लस्सी आ तॾे ॾोकड़ असां खां वठो, असां मुसाफ़िर आहियूं। मुंहिंजो साथी हुयो साम्हूं बबुर जे हेठां बीठो आ। माई थी चवे बकरियूं छुड़ी वयूं आहिनि, असां वटि खीर कोन्हे, शाम ईंदियूं मोटी तव्हां जेको चवंदो सो मुफ़्त में खीर ॾींदासीं। हीअ बकरी बीमार आ, हली कान थी सघे, धण सां हलण जहिड़ी न आहे। अबू बकर मोटी नबी पाक सां ॻाल्हि कई आ। हुज़ूर सईं फरमाइनि था इन माईअ खे वरी चओ त न बीमार बकरीअ मां इजाज़त ॾे त खीर असां था ॾोहूं। अबू बकर सिद्दीक मोटी थो अचे, उन माईअ खे थो चवे जंहिंजो नालो उम्मे माबद आ। ओ उम्मे माबद, मुंहिंजो साथी थो चवे, नालो न पई ॾसे न पियो ॾसे, साथी थो चवे त बकरी बीमार खे हथ लायूं था, चङी भली थी पवंदी, खीर ॾोहंदासीं। जंहिंमहिल अबू बकर इहा ॻाल्हि कई त माई पई चए बा तूं सियाणो सेबितो सुहिणो, ॻाल्हियूं त चरनि वारियूं थो करे, उथी नथी सघे, घुमी नथी सघे, वार खुसी आ, खल सुकी वई, थण सुकी विया, ज़बान निकिती पई आ, अखियूं निकिरियूं आहिनि, अॼु मरे या सुभाणे मरे, इन में खीर किथां आयो? पर मां झलियांव कान थी, जे तव्हां कढो त भली कढो। अबू बकर मुंहिंजे सोणे नबी करीम खे वठी आयो आ। हुज़ूर छा थो करे, फमसहू बियदिल मुबारका, हबीब पंहिंजो बरकत वारो हथ जो बकरीअ ते घुमायो त चङी भली थी पई आ, टंगूं टेड़े बीही रही आ, ओगर वराए बीही रही आ, ओह ज़मीन सां लॻो आ, संगी पई आ। ओ माई थांव खणी आ, माई वॾी चादी खणी आई। अबू बकर ॾोहण शुरू कयो आ, हिकिड़ी भरजी वई, ॿी खणी आई, ॿी भरजी वई, टी खणी आई, टी भरजी वई, तां त दिलनि जो पाणी हारे दिला भरजी विया। अटा जा थांवनि में रखियल हा, अटो कपड़नि में लायूं, अटनि वारा थांव भरजी विया, पर बकरी जो खीर न पियो खुटे। माई खे ख़बर कान्हे अलाए केरु आ, सोचे 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 जमल ॾिठई त बकरी जो खीर खुटे कोन थो। मथे हबीब ॾे मुंहुं करे चई पई, ओ सोहणा लिकायो थी पाण खे, सच ॿुधाए तुंहिंजो मुहम्मद नालो त नाहे? अल्लाह अल्लाह, पाण चुप आहिनि। अबू बकर चयो अम्मा तो कीअं सुञातो? चई इहे कम मुहम्मद अरबीअ जा, अहिड़ा कम कंदो त रसूलुल्लाह कंदो, ॿिए खे ताक़त न आहे। हबीब त बहानो बणायो आ, हबीब त रुगो बहानो ठाहियो आ त बकरी मां खीर ॾोहूं, पर हे त मुंहिंजे अंगण खे ओजारण आयो आ। सोहणा हाणे वारो कर भला, जे मुंहिंजो घर खीर सां भरियो थी त मुंहिंजी दिलि ईमान सां भर। पाण फरमाइनि था चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब रवाना थी विया। माईअ जो पुटु शाम जो बकरियूं चारे मोटियो आ। माउ खे सॾींदो पियो अचे, ओ अम्मा, ओ अम्मा, जीव बचा, अॼु मूंखे जबलनि में गाहु मिली वियो, ॾाढो मुंहिंजे बकरियुनि खाधो आ, मां सम्झां थो अॼु मुंहिंजूं बकरियूं सभई ॾुहंदीअ त वॾो किंगरु खीर जो भरजी वेंदो। हमेशह वारे खीर खां अॼु बकरियुनि में खीर घणो आ। माउ ॻाल्हि लिकाई आ, ॾसे कान थी। पुट खे चई अब्बा छामे ॾुहऊं, अॼु त सॼो घर खीर लॻो पियो आहे। अम्मा काथों खीर आयो? अबा हो बीमार बकरी ॾिस चङी भली थी पई आ, ॿजणा हा, सुहिणी सूरत वारा हा, हेड़े आरे पारे हा। हीअं चयऊं, पोइ हीअं बकरी ते हथ घुमायऊं, हिकिड़े ॾुधी ॿिए बीठे हथ घुमायो, बकरी चङी भली थी वई, सॼो घर थांवनि सां खीरनि सां भरियो पियो आ। छोकिरे खे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। माउ खां अॼु ताईं ॻाल्हि लिकाईंदो हो। माउ खे चई अम्मा सुञातई अलाए कोन, इहो त मुंहिंजो दिलबर मुहम्मद नबी हुयो।
जॾहिं लाकू मुंहिंजे नबी पाक इस्लाम जो ऐलान कयो आहे, ओ मुंहिंजी अम्मा चोरी चोरी तो वटां बकरियूं छोड़े बहानो बणाए नबी करीम जे ख़िदमत में वेंदोसि, हबीब खां क़ुरान हदीस ॿुधंदोसि, पर तोसां ॻाल्हि कोन कंदोसि। अॼु शायदि रहमत वारे नबी चयो त मुंहिंजो सहाबी त उम्मती आहे, माउ खे बि मुस्लमान कयूं वञासि। सुञाती अलाए कोन माउ ठरी पई थी, अब्बा जे तूं माखऊं अॻे ई मुस्लमान आहे त तोखे मुबारक हुजे, मां वरी अॼु मुस्लमान थी आहियां। इहे कम मुंहिंजे महबूब जा, इनखे चइबो आहे मुस्तफ़ा जो मोजज़ो। छा चइबो इनखे अब्बा? इहा कंहिंजी ताक़त ॾिनल आहे, इन में शिरक त कोन्हे न। अलाह से हिदायत करे चओ आमीन, ॾाढे चओ आमीन।